अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी दोस्तों नेक्स्ट एपिसोड जी बेहतरीन अपडेट तव्हांखे ॿुधाईंदासीं। अचण वारा एपिसोड दोस्तों हिकु ज़बरदस्त हाणे इन्हनि में कमु थियण वारो आहे। इन में छा अचण वारे एपिसोड जेका हाणे टी एपिसोड बचा आहिनि हिननि में को मूसा या हाजन तीवणो यानी सिजावल जहिड़ा अदाकार आख़िरी किस्म में एंट्री हणंदा। छा इहो वाक़ई सच आहे या इहे ई अदाकार एंड ताईं पुॼाईंदा आहिनि ड्रामे के 100 ताईं। अॼु कुझु ॿियूं कहाणियूं ॿुधाईंदासीं दोस्तों। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़ दोस्तों। बाक़ी बचा आहिनि 3 एपिसोड 100 ते दुलाब त ख़तमु थींदो। बहरहाल हाणे 100 जे पहिरें 3 किस्तनि जे अंदरि को वॾो अदाकार न ईंदो, जीअं साइंस जीअं मतिलबु मूसा थी वियो या सिजावल थी वियो यानी मूसा उर्फ़ लाला रफ़ीक आहे, सिजावल यानी हाजन तीवणो। बाक़ी नंढा जेको आहे किरदार तव्हांखे ॾिसण वटां मिलंदा आहिनि 3 एपिसोड जे अंदरि। इहे 3 एपिसोड जीअं मतिलबु आख़िरी स्पेल बचो आहे इन में नंढा अदाकार ज़ाहिर थींदा, जीअं हाणे सलार जो सालो ज़ाहिर थियो अहिड़े हिसाब सां ॿिया किरदार। बाक़ी घणो कुझु कोन ॾेखारियो वेंदो। बाक़ी इहा कहाणी जेका हले थी इन खे तमामु जल्द खोटाए 100 ते वञी पूरो कंदा। पोइ दुलाब ड्रामे जो अंत थी वेंदो, एंड थी वेंदो ऐं उन खां पोइ वेरनि जी वस्ती ड्रामो हलायो वेंदो। ऐं असांखे ॾींदा इजाज़त दोस्तों। मिलंदासीं तव्हां सां नेक्स्ट वीडियो में। महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।